कंदकोट में सैयद एसोसिएशन के रहनुमा सैयद लुत्फ शाह तरफा सैयद शहाबुद्दीन शाह की सालगिरह के मौके ते तकरीब मुनक़िद कई वई। उन मौके ते शहाबुद्दीन शाह की सालगिरह जो केक काटे मुहब्बत जो इज़हार किया वियो। उन तकरीब जो मकसद सैयद एसोसिएशन के मजबूत करण और सैयद बिरादरी जो पाण में नफ़रतूं ख़त्म करण है। केक कटण बाद शहाबुद्दीन शाह संदस जे पुट सैयद लुत्फ शाह मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त सिंध में कबीलाई झेड़ा वधी विया आहिनि। असां हर कबीले के सरदार के अर्ज़ कियो आहे त झेड़नि जे खात्मे लाइ जोगा उपा वठी झेड़ा ख़त्म कया वञनि। झेड़ा हुजण करे ॿारनि जी तालीम तबाह ऐं स्कूल वीरान थी वञनि था। उन्हनि लाइ तालीम लाज़मी आहे जेका असांजे सिंध में घटि आहे। अवामी कल्चर सिंध हैदराबाद के अॻवान रोशन सिकंदर चांडियो पंहिंजे भाउ अरबाब अली चांडियो ऐं ॿियनि एजाज़ सरवर सिकंदर कुरैशी सां गॾु हैदराबाद प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे इल्ज़ाम हयो आहे त कंबर जे इलाइक़े ड्रग थाणे जो SHO सलाम चांडियो ऐं ज़ाहिद चांडियो ज़मीन विकिणण जे मद में 50 लाख भत्तो करी रहिया आहिनि। हिन चयो त इहा ज़मीन असांजी अबाणी ज़मीन आहे। जॾहिं त इहा ज़मीन हू ख़रीदणु चाहिनि था पर इहा ज़मीन असांजी आहे, असीं विकिणणु नथा चाहियूं। हिन चयो त ज़मीन या भत्तो न ॾियण जी सूरत में हू मुंहिंजे भाइरनि मथां कूड़ा केस दाख़िल करे हिरासा ऐं परेशान करे रहिया आहिनि, जिन मां जानी ऐं माली ख़तरो आहे। हिन बस वारनि खे अपील कई त ॼाणायल मामले जो नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे। सलामकोट कोल ब्लॉक 1 जे ॻोठ भावे जो तड़ में बिजली जो करंट लगण सबब शागिर्द फौत। चौथे क्लास जो शागिर्द आबिद वल्द आलम ख़ास ख़ैली नंगर पालकर ॾांहुं वेंदड़ लाइन जे पोल मां करंट लगण सबब फौत थी वियो। ॻोठाणनि मूजिब शागिर्द आबिद वल्द आलम 5 भेणुनि जो अकेलो भाउ हो। संदसि माउ 2 साल अॻु फौत थी वई हुई। पीउ जो बि दिमाग़ी तवाज़ुन दुरुस्त न आहे। वाक़े बाद घर में कोहराम मतल भेणुनि खे बेहोशीअ जा दौरा, ॻोठ में सोग वारो माहौल। फरीदाबाद में IBA पास उस्तादनि जूं पघारूं न थियण ख़िलाफ़ उस्तादनि मोहम्मद जुड़ेल चांडियो, सलीम चांडियो, आसिफ अली शाह, ज़फ़र शाह, इमरान चांडियो, सिकंदर अली बिरोही ऐं ॿियनि हथनि में प्ले कार्ड खणी नेशनल प्रेस क्लब फरीदाबाद अॻियां एहतिजाजी रैली कढी। उन मौक़े ते रैलीअ खे ख़िताब कंदे चयो त IBA टेस्ट पास उस्तादनि खे 1 साल खां पघारूं मिली नाहिनि सघियूं। उस्ताद पंहिंजे महिनत सां पास थिया आहिनि, तालीमी अमल में पंहिंजो किरदारु अदा करे रहिया आहिनि। उस्तादनि जूं पघारूं न थियण करे फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। पघार न थियण करे घर में चुल्ह ॿरी नाहे सघी। हिननि सिंध जे वज़ीर आला सैयद मुराद अली शाह, तालीम जे सूबाई वज़ीर सेक्रेटरी तालीम तक जे चूंडियल नुमाइंदनि खां घुर कई त IBA पास उस्तादनि खे पघारूं जारी कयूं वञनि। पाकिस्तान पीपल्स पार्टीअ जे सीनियर अॻवान अॻूणे वॾे वज़ीर सैयद काइम अली शाह जीलानी 2.5 करोड़ रुपयनि जी लागत सां सिविल अस्पताल खैरपुर में CT स्कैन मशीन जो इफ़्तिताह करे छॾियो। अस्पताल खैरपुर में जदीद CT स्कैन मशीन जो इफ़्तिताह कयो आहे। हीउ अहम क़दम आहे जंहिंजी खैरपुर वासियुनि खे सख़्त ज़रूरत हुई। सिविल अस्पताल में दाख़िल मरीज़नि लाइ CT स्कैन जी सहूलियत मुफ़्त हूंदी ऐं ॿाहिरि मरीज़नि खां 2000 रुपया फ़ीस वरिती वेंदी, जेका ग़रीब बि बर्दाश्त करे सघे थो। रोज़ानो नयूं इजादूं थी रहियूं आहिनि। सिविल अस्पताल में जदीद मशीनूं आहिनि, जिते सिंध हुकूमत तरफ़ां जदीद तरीक़े सहूलियतूं ॾेई रहिया आहिनि। इमरान ख़ान वरी रोडनि ते अचण जो इशारो ॾिनो आहे, पर हुकूमत हिन जी ब्लैकमेलिंग में न ईंदी। चूंडूं पंहिंजे वक़्त ते थियण घुरिजनि। आख़िरकार मई में चूंडूं थियण ते इमरान ख़ान छो ज़िद आहे? चूंडूं बाबति ॻाल्हियूं थियण घुरिजनि, बाक़ी ब्लैकमेलिंग में ॻाल्हियूं न थींदियूं। टंडो रहीम लॻ ॻोठ अली बख्श पंवड़ जे रहवासियुनि पारां बाअसर मुबैना तौरु घरनि खे साड़ण ख़िलाफ़ औरतुनि समेत एहतिजाजी मुज़ाहिरो कंदड़ मिठल पंवड़, खमीसो पंवड़, बीबी ख़ातून ऐं ॿियनि पारां कयो वियो। उन मौक़े ते मुज़ाहिरीन मीडिया आॾो ॻाल्हाईंदे ॿुधायो त राति जी ऊंधाईअ में असद शहाणी, अमीर शहाणी ऐं ॿियनि बाअसर माण्हुनि असांजे घर में घर भातियुनि खे यरगमाल बणायो ऐं घरनि में पियल सामान खणण बाद घरनि खे बाहि ॾेई साड़े छॾियो। हिननि ॿुधायो त अहिड़े क़िस्म जे इतलाह हद जे थाणे शाह हसन पुलिस स्टेशन ते ॾिनी वई, पर पुलिस बाअसरनि आॾो बेवस बणिजी का बि कार्रवाई करण खां लाचार बणियल आहे ऐं अञा ताईं कख भञी पीणो न कयो। हिननि SSP दादू समेत आला अमलदारनि खां घुर कंदे चयो त असांखे बाअसरनि खां जानी तोड़े माली ख़तरो आहे। बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असांखे तहफ़्फ़ुज़ फराहम कयो वञे। सकरन थैलीसीमिया जे ॿारनि लाइ हिकु रोज़ा ब्लड डोनेशन कैंप सिटीज़न क्लब मोरो में क़ाइमु कई वई, जिते सवें शहरनि रत जो अतियो जमा करायो। उन मौक़े ते थैलीसीमिया पेशेंट्स वेलफेयर सोसाइटी नवाबशाह जे सेक्रेटरी डॉक्टर मोहम्मद सादिक सियाल मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त अॼोकी कैंप मूं ज़ाती हवाले सां पंहिंजे 2 मरहूम भाइरनि नज़ीर अहमद सियाल ऐं बशीर अहमद सियाल जी यादि में लॻाई आहे, जंहिंमें मिलियल समूरो रत थैलीसीमिया क्लियर सेंटर नवाबशाह में जमा करायो वेंदो, जिथे लॻभॻि 2500 थैलीसीमिया जा ॿार रजिस्टर्ड
आहिनि। हिन चयो त कैंप में रत ॾींदड़ नौजवाननि खे मञता सर्टिफिकेट पिण ॾिना विया। खैरपुर नाथन शाह मकानी चूंडनि जे ॿिए मरहले में वाइस चेयरमैन जे मरण बैदि यूसी सिंधी बुटड़ा ते रहियल इलेक्शन अॼु थी रही आहे। इलेक्शन लाइ 7 पोलिंग स्टेशन्स क़ाइमु कया विया आहिनि, जंहिंमें 5 मर्दनि ऐं 2 औरतुनि लाइ क़ाइमु थियल आहिनि, जिन मां 4 पोलिंग स्टेशन्स खे हसास करार ॾिनो वियो आहे। समूरनि पोलिंग स्टेशन्स ते पुलिस खे मुक़रर कयो वियो आहे। पनवाकिल में समाजी तरफ़ां क़बीलाई दहशतगर्दीअ जे ख़ात्मे लाइ पनवाकिल में एहतजाजी रैली कढी वई। SS न्यूज़ रिपोर्टर तुफ़ैल आफ्ताब कुराई जी रिपोर्ट मूजिबि सिंध जे क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ समाजी तंज़ीम जे चेयरपर्सन शाइस्ता खोसो जी अॻवानी पनवाकिल जे विच शहर खां वठी पनवाकिल प्रेस क्लब ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैलीअ में मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻवाननि तोड़े आम शहरियुनि वॾे अंग में शिरकत कई। रैली में मौजूदु अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त क़बीलाई तकरारनि सिंध खे नुक़सानु ॾिनो आहे। प्रोफेसर अजमल सावंत जहिड़ा माण्हू मारिया विया आहिनि। असांजी तहरीक क़बीलाई तकरारनि जे ख़ात्मे ताईं जारी रहंदी। हिननि वधीक चयो त असेंबलीअ में क़बीलाई झेड़नि जे ख़ात्मे लाइ क़ानून पास कयो वञे त जीअं क़बीलाई झेड़नि जी रोकथाम थी सघे। रोहिड़ी म्यूनिसिपल कमेटीअ जे वार्ड नंबर 11 ते हिकु उम्मीदवार फ़ौत थियण जे करे मुलतवी थियल इलेक्शन अॼु थी रही आहे। वार्ड नंबर 11 ते जनरल काउंसिल जे सीट ते मुक़ाबलो थी रहियो आहे। पीपल्स पार्टीअ जो उम्मीदवार हबीबुल्ला उर्फ सोन कटपर ऐं PTI जे उम्मीदवार मौसम शाह में मुक़ाबलो थी रहियो आहे। पोलिंग जो अमल 8 बजे खां शुरू थी वियो आहे, जेको शाम 5 बजे ताईं जारी रहंदो। सूबाई सलाहकार फयाज़ अली खान बुट जी कोशिशुनि सां मेहर तालका अस्पताल गिम्स हवाले करण ते गिम्स अस्पताल जे बानी डॉक्टर रहीम बख्श भट्टी ऐं सूबाई सलाहकार फयाज़ अली बुट सां गॾु तालका अस्पताल मेहर पहुतो। तालका अस्पताल मेहर खे गिम्स जे बानी डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ जी निगरानीअ में ॾियण जे सिलसिले में गिम्स जे बानी तालका अस्पताल मेहर जे मुख़्तलिफ़ शोबनि ऑपरेशन थिएटर, मेल फीमेल वार्डन, रिहाइशी कॉलोनी, एमरजेंसी वार्ड जो दौरो कयो। दौरे दौरान सूबाई सलाहकार फयाज़ अली बुट, DHO डॉक्टर शाहिद शेख, गिम्स अस्पताल मेंबर ख़ालिद महमूद सुमरो, तालका अस्पताल मेहर जो MS डॉक्टर ईसा सोढर ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौके ते सूबाई सलाहकार अशर ऐं ज़कात फयाज़ अली बुट आज़ाद प्रेस क्लब मेहर जे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह खे गुज़ारिश कई हुई त तालका अस्पताल मेहर गिम्स जे हवाले करण सां अस्पताल में अवाम खे सहूलियतूं मिलंदियूं। वज़ीर आला सिंध जे चवण ते गिम्स जो बानी तालका अस्पताल मेहर जे दौरे ते आयो आहे। हिन चयो त अॼु गिम्स जे बानी डॉक्टर रहीम बख्श भट्टीअ खे अस्पताल जो दौरो करायो आहे। ईंदड़ मीटिंग में इंशाअल्लाह अस्पताल जे हवाले सां फ़ैसिलो थी वेंदो। असां अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था। गिम्स जे बानी डॉक्टर रहीम बख्श भट्टी चयो त मां फ़िलहाल अस्पताल जो दौरो करे रहियो आहियां। अस्पताल जे दौरे बैदि वज़ीर आला सिंध सां मुलाक़ात बैदि फ़ैसिलो कंदासीं। बुलड़ी शाह करीम वेझो ॻोठ हाजी हुसैन दल में कराची खां आयल महिमान 15 साला नौजवान वारिस अली बलोच गाजा वाह में वहिजंदे बुॾी फ़ौत थी वियो ऐं हिकु नौजवान ॻोठ हाजी हुसैन दल वासी शुएब दल खे ॻोठाणनि ॻणिती जोगी हालत में बचाए वरितो। फ़ौत थियल कराची वासी नौजवान खे DHQ अस्पताल टंडो मोहम्मद ख़ान मुंतक़िल कयो वियो आहे।